ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदालूं। करप्शन पाकिस्तान की मुआशी ऐं समाजी तरक्की में सब खां वॾी रंडक करार। IMF कर्ज़ प्रोग्राम की शर्त तौर पाकिस्तान लाइ गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक्स असेसमेंट रिपोर्ट जारी करे छॾी आहे। IMF जो 15 नुकाती सुधारण वारी एजेंडा फौरी तौर शुरू करण जो मुतालबो मुल्क में बदउनवानी संगीन चैलेंज बणियल आहे, जेका मुआशी सरगर्मियुनि ऐं खातेवार कारकर्दगी के मुतासिर करे रही आहे। रिपोर्ट में अहम सरकारी इदारनि के हुकूमती ठीकनि में ख़ासि रियायतूं ख़त्म करण, SIFC जे फ़ैसिलनि में शफ़ाफ़ियत वधाइण, हुकूमत जी मालियाती इख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी की सिफारिश की वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे पाकिस्तान में अशराफिया पंहिंजा खीसा भरण मुआशी रंडक जी ज़िम्मेवार आहिनि। निज़ाम में सुधारल शफ़ाफ़ियत के हथी ॾियण ऐं असराइती हुक्मरानी पाकिस्तान जी मुआशी बहितरी लाइ अणठर आहे। करप्शन पाकिस्तान के मुआशी ऐं समाजी तरक्की में सब खां वॾी रंडक करार ॾिनो वियो आहे। IMF कर्ज़ प्रोग्राम की शर्त तौर पाकिस्तान लाइ गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक्स असेसमेंट रिपोर्ट जारी करे छॾी आहे। IMF जो 15 नुकाती सुधारण वारी एजेंडा फौरी तौर शुरू करण जो मुतालबो मुल्क में बदउनवानी संगीन चैलेंज बणियल आहे, जेका मुआशी सरगर्मियुनि ऐं खातेवार कारकर्दगी के मुतासिर करे रही आहे। रिपोर्ट में अहम सरकारी इदारनि के हुकूमती ठीकनि में ख़ासि रियायतूं ख़त्म करण, SIFC जे फ़ैसिलनि में शफ़ाफ़ियत वधाइण, हुकूमत जी मालियाती इख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी की सिफारिश कई वई आहे।